बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम ज़रई दुनिया से गॾु आऊं जो मेज़बान डॉक्टर फारूक टालपुर। नाज़रीन, पहिरीं त इहो ॿुधाईंदो हलां त हिन प्रोग्राम जी जेका ज़िम्मेदारी आहे उहा साईं इमरान बोज़दार साहब वटि हुई। अॼु हू कुझु मसरूफ़ियतुनि जे करे हाज़िर न थी सघिया आहिनि, तंहिंजे करे कुझु वक़्त लाइ शायदि हीअ ज़िम्मेदारी मुंहिंजे हवाले हूंदी। जीअं ई साईं पंहिंजी मसरूफ़ियतुनि खां वांदा थींदा त हीअ पंहिंजी ज़िम्मेदारी निभाईंदा। सो जेसिताईं हू पंहिंजी मसरूफ़ियतुनि मां वांदा थियनि तेसिताईं इहा ज़िम्मेदारी मुंहिंजे हवाले आहे। अॼोके प्रोग्राम ज़रई दुनिया में जेको मौज़ू आहे या जेके मौज़ूआत आहिनि उन्हनि में सभिनी खां पहिरीं जेका इम्पॉर्टेंट शइ आहे उहा आहे त सरकार ये गवर्नमेंट जेका बजट पेश कई आहे उन जे लाइ सरकार जो चवणु इहा आहे त इहा बजट जेका अवाम दोस्त बजट आहे। मुख़्तलिफ़ हल्कनि मां इन जे लाइ मुख़्तलिफ़ राय अचनि पिया त इहा केतिरी अवाम दोस्त बजट आहे या बजट अवाम दोस्त आहे या न आहे। हिकिड़ी शइ जेका नज़र अचे पई उहा इहा त आबादगारनि या हारियुनि जे तरफ़ां अञा अहिड़ी का स्टेटमेंट या अहिड़ो को बयानु न आयो आहे त हिन बजट खे अवाम दोस्त बजट चई सघिजे थो, आबादगार बजट दोस्त चई सघिजे थो या हारी दोस्त बजट चई सघिजे थो। बहरहाल अॼु हिन प्रोग्राम में इन हवाले सां गुफ़्तगू कंदासीं त आबादगारनि जे हवाले सां या हारियुनि जे हवाले सां हीअ केतिरी आबादगार या हारी दोस्त बजट आहे। गॾोगॾु अॼु इंडस हाईवे ते हिकिड़ो धरणो, मेहड़ वेझो इंडस हाईवे ते हिकिड़ो वॾो धरणो पाणीअ जी खोट ख़िलाफ़ु आबादगारनि ऐं हारियुनि लॻायो ऐं इन धरणे में तमामु घणो वॾो एहतजाज थियो जंहिंमें घणी तादाद में वॾी तादाद में हारियुनि ऐं ज़मींदारनि ऐं आबादगारनि हिसो वरितो। टायर साड़िया, ट्रैफिक जैम कई, बसुनि खे रोकियो। घणे एहतजाज खां पोइ जेके उन्हनि जा मुतालबा हुआ पाणीअ जे खोट ख़िलाफ़ु, उन्हनि मुतालबनि जी पूराईअ खां पोइ अला अला करे उहो धरणो ख़तमु थियो। हाणे इन पाणीअ जे खोट ख़िलाफ़ु जेको इहो धरणो लॻो आहे इन हवाले सां बि असां गुफ़्तगू कंदासीं त पाणीअ जी हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उहा केतिरी आहे, छाकाणि त हिन वक़्तु सारियुनि जो फ़सुलु आहे जंहिंखे तमामु घणी ज़रूरत आहे पाणीअ जी। त इहे सभु शयूं अॼोके प्रोग्राम में गुफ़्तगू जो मौज़ू हूंदो। प्लस ख़ासि तौर ते जेके असांजा फ़सुल आहिनि उन्हनि जी प्रोडक्शन या उन्हनि में जेको मर्ज़ लॻो आहे उन हवाले सां बि अॼोके हिन प्रोग्राम में असां गुफ़्तगू कंदासीं। अॼोके प्रोग्राम में जेके महिमान आहिनि उन्हनि जो तारुफ़ मां तव्हां सां कराए छॾियां। मुंहिंजे सॼे हथ ते वेठल आहिनि जनाब साईं अब्दुर्रहीम दर्स साहिबु, साईं जिन तंज़ीम आबादगार इतिहाद जा अॻवान बि आहिनि ऐं साईं जिन जो तालुक़ु टंडो लयार जी ज़रख़ेज़ ज़मीन बुकेरा शरीफ़ सां आहे। साणुनि गॾु वेठल आहिनि साईं असलम मरी साहबु। असलम मरी साहबु आबादगार बोर्ड जा अॻवान आहिनि ऐं संदन तालुक़ बि टंडोजाम जी सरख़ेज़ ज़मीन सां तालुक़ु आहे। ऐं मां सम्झां थो त साईं खे पाणीअ जी जेका खोट आहे या पाणीअ जी जेका ज़रूरत आहे ज़मीन जे हवाले सां उन ते तमामु घणी दस्तरस हासिलु आहे। सो इन ॿिन्ही महिमाननि खां पाण अॼोके हिन प्रोग्राम में गुफ़्तगू कंदासीं। साईं, मां सभिनी खां पहिरीं त तव्हां ॿिन्ही महिमाननि जो शुक्रियो अदा कयां थो, तव्हां असांजे प्रोग्राम में महिमान आहियो। दरअसल पहिरीं त हीअ जेका बजट आई आहे जंहिंजे लाइ सरकार जो चवणु आहे त हीअ अवाम दोस्त बजट आहे। असां इहो ॾिसणु चाहियूं था त आया इहा बजट जेका पेश थी आहे इहा आबादगार या हारी दोस्त बजट आहे या न। छाकाणि त असां ॾिसण में जेका शइ अचे थी उहा इहा पई अचे त बुनियादी तौर ते जेका बि शइ आहे उन्हनि में असां पेट्रोल ॾिसूं था, ज़रई आलात ॾिसूं था, जेकी ॿिज, भाण, डीज़ल इहो सभु ॾिसूं था त उन्हनि सभिनी ते उन्हनि जेका क़ीमतुनि में वाध कई आहे। टैक्सिस जी छूट जेकॾहिं ॾिसूं था त उहा बि तमामु घटि आहे। त तव्हां कीअं था सम्झो हिन बजट खे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। महिरबानी टीवी वारनि जी महिरबानी जिन असांखे हिते सॼो आहे। साईं हिननि जेको आहे ज़राअत जे लाइ बजट 24 अरब रखी आहे। हाणे 24 अरबनि मां जी पंहिंजा इहे जेके पघारनि या ॿिया ख़र्च कटे बाक़ी बचंदा ई के 2-3 अरब ऐं हेॾी साॼो सूबो सिंध आहे ऐं उहो हिन हेॾी महांगाईअ जे दौर में
तव्हां ॿुधायो त हर शइ ईअं सम्झो त डबल ट्रिपल थी वई हली आहे। सही। जेको ट्रैक्टर अञा साल पहिरीं असांखे मिलंदो आहे अरिड़हं 20 लख 22 लख, उहो 40 45 लख थी वियो, डबल थी वियो। डबल थी वियो। सही। ऐं त डीज़ल सां बि उहा ई पोज़ीशन आहे। ऐं हिननि जेके बजट में पैसा रखिया आहिनि इहे बि जेकॾहिं सही कंहिं आबादगारनि जे कंहिं मफ़ाद में इस्तेमालु थियनि त उहो बि बहितर न। इहे बि मुंहिंजा ऑफिसर छा ई पंहिंजा सिस्टम ठाहे उन में कढी वेंदा आहिनि, पर हारी आबादगार ताईं इहो पैसो हिननि जो जेको रखनि था इहो पहुचे कोन थो। ॾिसो असां वटि डीज़ल पेट्रोल त 30 रुपया चढ़ियो, डीज़ल 60 रुपया। डीज़ल जेका बि पंहिंजो खपे थो उहो एग्रीकल्चर में ज़्यादा सां ज़्यादा खपे थो। बिल्कुलु सही। हाणे जेकॾहिं अॼु असां वटि लिफ्ट सिस्टम, पाणी त आहे कोन, जिन वटि अबरो सबरो, लाइट बि कोन्हे को, अबरो सबरो जेका थोरी घणी पोखी थी या डुग डुगनि जे वसीले थी, हाणे उहो वीचारो जेको अॼु 1000 रुपया एकड़ नथो पियारींदो, 2000 खां 3000 ताईं उहो एकड़ हिकिड़ो पंहिंजो पाणी कढंदो। हाणे उनखे बचंदो छा? तव्हां ॾिसो असां सिंध वफ़ाक़ खे त छॾियो, सिंध गवर्नमेंट खे चऊं था त हीउ जेको आहे डीज़ल ते जेको आहे सो सब्सिडी आबादगारनि खे ॾियो। सही। छाजे करे त जेकॾहिं ज़राअत तव्हांजी वेही वई आहे, अॼु असीं हर शइ ॿाहिरां पिया घुरायूं, पर इहो जेकॾहिं असीं इहो जेको बि पैसो ॾियो था इहो जेकॾहिं आबादगारनि ताईं इन पहुचे सही हिसाब सां त ज़राअत कुझु मथे थी आई त असांजो सभु मसाला हल थींदा, न त मसाला वधनि पिया ऐं वधंदा। हाणे ॾिसो हर शइ पाणी त आहे कोन को। हाणे हींअर हिननि ताज़ा इश्तिहार ॾिना, माण्हुनि वीचारनि दरख़्वास्तूं बि ॾिनियूं त भई सोलर ट्यूबवेल था ॾियूं या ॿिया जेके ज़रिए आलात आहिनि सब्सिडी त सुठो अमल आहे, पर जेके हिननि ॿियनि जा त हिन पैसा रखी कोन, हिन सिर्फ़ु हिकिड़ो सोलर सिस्टम ते पैसा रखिया। हाणे उन ते जेको आहे सब्सिडी हुई आबादगार त शायदि 20% 80% गवर्नमेंट, पर जेको आबादगार ते 20% हिन जेको ॾींदो न उन खां घटि पैसनि में उहो सॼो सिस्टम आबादगार खे लॻी सघे थो। हाणे इहो तव्हां सोचियो त इहो जेको मथां 80% इहो सभु ऑफिसर शाहीअ जे लाइ आहे। ईअं ई न आहे, जेका शइ तव्हां ओपन करियो, भाणा त भाणनि जा मसाला आहिनि, असां जेको आहे सो चऊं था भाण ते सब्सिडी ॾियो, जेको उहो त घटि में घटि हिकिड़ी शइ कुझु त करियो न। ऐं डीज़ल जो एतिरो हानियूं थी वियो ऐं हर शइ जेका आहे सा वधंदी वञे, आबादगार जा पोइ फसल हलंदो रेट वेंदो हलियो। एग्ज़ैक्टली, घणो करे त ईअं थो थिए जॾहिं प्रोडक्शन फसल तयारु थियनि था तेॾी महिल फसल जी क़ीमत घटि। असां पहिरीं बि ॿुधियूं फुटियूं 10,000 15 11,000, हाणे उहा अची वई 9,000, अञा त माशाल्लाह स्टार्ट थियो आहे किथे किथे थोरो को पाड़ूनो साड़ूनो निकितो आहे। सही। इहो जेॾी महिल हलंदो त इहो साॻियूं 6-7 ते अची छा बचंदो? सही, बिल्कुलु सही। जेकॾहिं तव्हां हेतिरियूं डीज़ल वधायो आहे त इन सां गॾोगॾु असांजी फुटी बि तव्हां 15,000 करियो, कमांड 500 रुपया करियो, तॾहिं वञी हिसाब कुझु बचंदो ऐं आबादगार खे मज़दूरी न मिलंदी, गोॾा खोरे वेही रहंदो, किथां सिस्टम हलंदो। मुंहिंजो ख़्यालु त इहो आहे, मुंहिंजी सजेशन त इहा आहे, मुंहिंजो ख़्यालु आहे सभिनी ज़मींदारनि आबादगारनि हारियुनि खे मिली करे मुंहिंजो ख़्यालु आहे त इहा शइ रखण जी ज़रूरत आहे त छाकाणि त हीउ असांजो मुल्क एग्रीकल्चर ज़रई मुल्क आहे, हिन जो बुनियादु ज़रई आहे, त तंहिंजे करे इन मुल्क में जेकॾहिं हारियुनि आबादगारनि खे सब्सिडी ॾिनी वञे, जेको तव्हां पहिरीं पंहिंजी गुफ़्तगू में चयो, त उहो वधीक बहितर आहे, बजाए जो असां चऊं था हा भई ठीकु आहे तव्हां जेकॾहिं पंहिंजो वधायो था, शयुनि जूं क़ीमतूं वधायो था त फसलुनि जूं क़ीमतूं वधायो। फसलुनि जूं क़ीमतूं हूअं ई वधणु खपनि, छाकाणि त महांगाई दरसाब एतिरी आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे साईं खे वरी हलूं था मरी साहिब हीउ अॼु जेको ज़बरदस्त क़िस्म जो धरणो आबादगारनि ऐं हारियुनि जे तरफ़ां लॻो आहे, जंहिंमें सॼो रस्तो ब्लॉक थियो आहे, टायर सड़िया आहिनि, मुतालबनि जी मञता ताईं हू मुसलसल वेठा रहिया आहिनि पाणी जी खोट ख़िलाफ़। त इन बारे में तव्हांजो छा ख़्यालु आहे, पाणी जी हिन वक़्तु छा सूरत हाल आहे? बिस्मिल्लाह, ॾिसो तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां हिकिड़ो अहम इशू खड़ो कयो आहे। हाणे त पहिरीं त इन ॻाल्हि जी मज़म्मत कयूं था त कानून खे हथ में न वठिजे, हाणे इहा मजबूरी थी वई आहे। आबादगार जेके आहिनि एतिरा त परेशान आहिनि, गुज़िरियल 4 महीननि खां वठी पाणी जी खोट जेका आहे सा सिंध में तमामु घणी आहे। हिन वक़्तु जेकॾहिं अॼु बि तव्हां पोज़ीशन ॾिसंदो त सखर बैराज ते 57% पाणी जी खोट आहे। राइट बैंक सखर आहे जिते धरणो लॻो आहे, दादू कैनाल जो जेको आहे सो एरिया आहे, उते जी कमांड एरिया आहे। दादू कैनाल जो आबादगार सदाईं सफ़र थो करे, जंहिंमें जोही ब्रांच आहे, जोही ब्रांच थी वियो या दादू जेको आहे सो डिवीज़न थी वियो, उन में राइट बैंक जंहिंमें राइस कैनाल बि अचे थो, NWC बि अचे थो, दादू कैनाल बि, मगर उहो बोर्ड में बि इहे इलाइक़ा सफ़र कनि था हुअं ई। त जेकॾहिं थोरो घणो पाणी मिले पियो सखर बैराज ते, मुंहिंजे ख़्याल में पोएं हफ़्ते कुझु पाणी वाध नज़र आई, 52-54 हज़ार क्यूसेक कैपेसिटी ते पाणी मौजूदु हो, त उन्हनि इलाइक़नि खे
मैनेजमेंट दुरुस्त न हुजण जे करे जेको थोरो घणो पाणी मिलियो दादू कैनाल खे उहे अपस्ट्रीम ते मुंड वारा जेके इलाइक़ा हुआ उन्हनि खे पाणी जी डिस्ट्रीब्यूशन में वॾा मसइला था थियनि। इहा आबादगार तॾहिं जेको आहे सो कानून हथ में खणंदो आहे, इहे जेके मसइला तॾहिं था पेश था अचनि, पोइ उन में आबादगार आख़िर केॾांहुं वेंदो, मजबूर थिए थो ऐं हुन सां को ताउन करण जे लाइ तयारु कोन्हे, को SDO लेवल जो ऑफिसर उहो उन्हनि सां ॻाल्हाइण जे लाइ तयारु कोन्हे, मसइला ॿुधण जे लाइ। असां वटि मसइला थियनि था हमेशह, असीं इहे फेस करियूं था। रोड़ी केनाल हुजे, नारा केनाल हुजे, तव्हां जिथे बि ॾिसंदो इहे चवंदा आहिनि वाटर में टेम्परिंग थी आहे, पाइप लॻनि था इलीगल्स ऐं उन खां लिफ्ट मशीनियूं, इहे सभु मजबूरी में तहत तव्हांजो जेकॾहिं थोरो घणो पाणी आहे, तव्हांजो शेयर आहे, तव्हांजो सेक्शन पाणी आहे, उनखे बि जेकॾहिं को इरिगेशन पंहिंजी जेको आहे सो उन्हनि जो ख़रीफ़ जे सीज़न वारो जेकॾहिं असीं भतो चऊं, उन खे वठण जे लाइ तव्हांजे वाटर कोर्स खे डिज़ाइन खां बि घटि रखंदा त ज़ाहिरी ॻाल्हि आहे आबादगार या त ज़ोरी कंदो या चोरी कंदो या पैसो हलाईंदो। जॾहिं हू पैसो थो हलाए या ज़ोरी थो करे त हू उनखे एतिरो त टेम्पर थो करे तो ट्रेल में पाणी नथो पुॼे। त इहो ई साॻियो मैटर हिते दादू केनाल में बि आहे। काफ़ी जेके मुंड जा इलाइक़ा आहिनि उते रेगुलेशन में वॾा मसइला था थियनि, रेगुलेटर्स जेके आहिनि उते शाखनि में जेका डिस्ट्रीब्यूशन थींदी आहे उन में बि जेके हिकिड़ी शाख में जेकॾहिं 6 फुट शाख हलाइणी आहे त उनखे उते बासर शख़्सियतनि जे करे उहो 8 फुट शाख हले पियो, 10 फुट शाख हले पियो, डाउन स्ट्रीम जेको आहे सो उहो बंदि आहे। सो अहिड़े तरीक़े सां पाणी जी जेका खोट आहे उहा बि वधंदी वञे। सिंध में मजमूई तौर ते हिन वक़्तु टिनी बैराजनि ते 66% पाणी जी खोट आहे। केचमेंट एरिया में गुज़िरियल महीने खां बरसातूं न पवण जे करे असांजो डैम बि ख़ाली हो, त हींअर कुझु पाणी में वाध नज़र अचे पई, इनफ्लोस जेके आहिनि रिम स्टेशन वटि अॼु 2 लख क्यूसेक खां क्रॉस करे विया आहिनि, त इहा उमेद आहे उन में 15-20 ॾींहं लॻी सघनि था। राइट बैंक सदाईं मुतासिर थियो आहे। ॿियो कोटड़ी बैराज जंहिंमें सारियुनि जो बेजारो वञा नाहिनि लॻाए सघिया, दादू केनाल, इहे जेके आबादगार निकिता आहिनि न, इहो पंहिंजी फसलनि जे लाइ उन्हनि खे पीअण जे पाणी जो वॾो मसइलो आहे। सही था चओ, बिल्कुलु तमामु घणो हिकिड़ो वॾो मसइलो आहे इहो जेको हिते जरब खारा आहिनि, नहरी निज़ाम हिकिड़ो पीअण जे पाणी जो वॾो ज़रियो आहे। आबादगार ख़ुदि बि माण्हू लोकल ऐं उन खां अलावा माल मतो बि जेको आहे सो इहो पाणी इस्तेमालु थो करे, त इन इलाइक़े में पाणी जी हमेशह खोट रहंदी आहे। इरिगेशन खे घुरिजे त इन्हनि इलाइक़नि में रेगुलेशन ऐं मैनेजमेंट खे दुरुस्त कजे, जेको थोरो घणो पाणी हले पियो त उनखे उन हिसाब सां हलाइणु घुरिजे। तव्हां छा था सजेस्ट कयो? मिसाल बुनियादी तौर ते असां ॾिसूं था त पाणी जी खोट त बराबरि आहे, प्री मॉनसून सीज़न आहे, बरसातूं अञा कोन पियूं आहिनि, जेसिताईं बरसातुनि जो सिलसिलो जारी थिए तेसिताईं पाणी जी खोट त बुनियादी तौर ते आहे। तव्हां कीअं था चाहियो त मैनेजमेंट कीअं थियणु खपे? ऐं हिन वक़्तु जेका सारियुनि जो फसल आहे उन्हनि सारियुनि जे फसलुनि खे जेकॾहिं पाणी नथो, मेजर क्रॉप आहे असांजो, जेकॾहिं उनखे बि पाणी नथो मिले त सूरत हाल किथे थी वञे? हिन वक़्तु सखर बैराज ते एतिरो पाणी आहे जेकॾहिं सारियुनि जो बेजारो लॻी सघिजे थो। अञा पाणी मथां पहुतो कोन्हे, उनखे 15 खां 20 ॾींहं लॻी सघनि था। जेकॾहिं बेजारे जे लाइ इरिगेशन सही नमूने सां विरासत करे त शायदि आबादगार कुझु पंहिंजो बेजारो, हिकिड़ा त ॿिज महांगा आहिनि, आबादगार ॾिजनि था त असीं बेजारो लॻाईंदासीं, हाइब्रिड महांगा ॿिज आहिनि, फी एकड़ जो 40,000 खां 50,000 जो ॿिज आहे। मिसाल हिकिड़ो त उहो तमामु घणो मुतासिर थींदो, उहो डिॼे पियो, हींअर सफ़र पियो करे, उनखे केरु ॿुधाइण वारो त कोन्हे पाणी कॾहिं ईंदो, त उहो ॿिज कीअं लॻाए। हिकिड़ो त उते जेके आहिनि पाणी जी डिस्ट्रीब्यूशन सही रखी वञे, ऐं जेको वाटर कोर्सिस आहिनि मुंड में उन्हनि खे डिज़ाइन ते रखियो वञे। हिकिड़ो त तव्हां उनखे सफ़ा बंदि कंदो माॻे मोॻे खे त उहो टेम्पर्ड थींदो। ठीकु आहे, मतिलबु जेको सैंक्शन डिस्चार्ज आहे उहो त घटि में घटि उन ज़मींदार खे पूरो मिले उहो उनजो हक़ आहे। तव्हांजी ॻाल्हि खे विच में कटियां थो, कॉलर असां सां गॾु उन्हनि जी कॉल था वठूं। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। सर जो ॻाल्हायां दादू खां सर। भलीकार प्रोग्राम में कुझु शेयर कंदव, कुझु पुछणु चाहींदव? सर पुछणु छा चाहींदासीं, ॾिसो था पाणी त आहे कोन, हींअर फसल जेको आहे सफ़ा पहुचे थी वियो आहे। ऐं हीअ जेको आहे असांजा जेके ज़मीनदार आहिनि, इहे जेका डुगडुगी मिशन हलाईंदा आहिनि, डीज़ल वठी हलाइनि था, हारी वीचारो महिनत करे थो 6 महीना, उनखे आख़िर में कुझु बि कोन थो मिले। जेको ज़मीनदार आहे उन खां हारी 5,000 रुपया वठे थो, बाबा फसल लाइ तव्हांखे ॾींदासीं। सही, जेॾी महिल उहो फसल लाहे थो उहो ज़मीनदार सभु खणी थो वञे, 5,000 उहो हारी खे कर्ज़ में खणी थो वञे, त बाबा 5,000 तो वरिता, हारी माण्हू जो त कुझु बि गुज़ारो कोन्हे को। सही, हींअर ही हुकूमत तव्हां पाण ॾिसो था, हर शइ महांगी करे छॾी आहे। हींअर हारी वीचारो गुज़र सफ़रनि जे लाइ तमामु ॾुखियो थी वियो आहे। तव्हां बुनियादी तौर ते तव्हां पंहिंजे तर जे बारे में मूंखे ॿुधायो त हिन वक़्तु प्रॉब्लम कहिड़ो आहे, तव्हांजो सवाल जेको हुजे उहो ॿुधायो। हा, सवाल इहो आहे त पाणी आहे कोन। हींअर असां ॿिज असांजी तयारी लॻी पई आहे, दादू केनाल आहे, हलंदा वारा हलंदा, जेके वॾा आहिनि ज़मीनदार उहे पाणी मथां खणी था वञनि। हाणे हेठि असां ईअं वेठा आहियूं आसर।
ठीकु ठीकु आहे इहा तव्हांजे सवाल जे हवाले सां असां गुफ़्तगू करे रहिया आहियूं त जीअं साईं ॿुधायो त छाकाणि त पाणी नथो मिले त पोइ या त चोरी या पोइ ज़ोरी या पोइ पैसा था हलनि त हाणे तव्हां मुंहिंजो ख़्यालु आहे साईं वारनि खे थोरो इन हवाले सां अपडेट करे छॾियो। ॾिसो पंहिंजो पाणी जॾहिं घटि हूंदो आहे न त उहो ॾिसबो आहे त केतिरा परसेंट असां वटि दादू केनाल आहे या कहिड़े बि केनाल में केतिरो उनजी एलोकेशन आहे 91 एकड़ जे तहत पाणी मिले केतिरो पियो उन मां शार्टेज कटिजे त शार्टेज जे कॾहिं 50% त उनखे 8 ॾींहं पाणी ॾियनि ऐं 8 ॾींहं भले तव्हां मुंड जा जेके वाटर कोर्सिस आहिनि या शाखूं आहिनि उन्हनि खे रोटेशन ते हलायो पर रोटेशन में डिस्ट्रीब्यूशन ठीकु तरह सां कजे ईअं कोन्हे हिकिड़नि खे तव्हां 15 ॾींहं पाणी न ॾियो ऐं हिकिड़नि खे तव्हां 8 ॾींहं पाणी ॾियो त उन में बि काफ़ी आबादगारनि सां मसइला पेश अचनि था पोइ उन में माहौल ख़राबु पियो थिए हिते पाणी जी खोट जे करे इन्हनि इलाइक़नि में न समाजी सूरत हाल बि ख़राबु थियनि था ऐं उन खां अलावा मुल्क जूं हालतूं बि जेके आहिनि मईशत जे हिसाब सां मुल्क जूं हालतूं ख़राबु थियूं आहिनि जेका चोरी चकारी आहे ऐं फुरूं धाड़ आहिनि या इहे जेके हालतूं आहिनि अमन अमान वारो मसइलो बि तमामु घणो जेको आहे सो उहो क्रिएट पैदा थिए थो इहे मसइला पोइ पाणी जी खोट जे करे ऐं फसलनि जा जेके मुनासिब अघ आहिनि उहे न मिलण जे करे डीज़ल जा प्राइसिस भाण जा अघ इहे तमामु जेके आहिनि हाई थी विया आहिनि त तव्हां पाण अंदाज़ो लॻायो त इहे मसइला अॻियां हली बिल्कुलु तव्हां बिल्कुलु सही था चओ मूंखे हिकिड़ी नंढी ब्रेक लाइ चए पियो वञे नंढी ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं इन मसइले ते वरी साईं दर साहिब खां कुझु हाल वाल वठंदासीं त कीअं इन्हनि खे रिज़ॉल्व करे सघिजे थो व्यूअर्स प्रोग्राम में नंढड़ी साई खां पोइ जल्दी था मोटूं असां सां गॾु रहिजो। प्रोग्राम में भलीकार ऐं व्यूअर्स असां अॼु गुफ़्तगू कयूं पिया हीअ जेका गवर्नमेंट बजट पेश कई आहे उन हवाले सां त इहा बजट ख़ासि तौर ते हारी ऐं जेको आबादगार आहे उनजे लाइ केतिरी दोस्त बजट आहे गॾोगॾु हिन वक़्तु जेका पाणी जी खोट आहे उन खोट जे ख़िलाफ़ु जेकी धरना जेके एहतजाज थियनि पिया इन हवाले सां गुफ़्तगू करे रहिया आहियूं असांजा मौज़ूज़ महिमान आहिनि अब्दुर्रहीम दर साहिब ऐं असलम मरी साहिब कॉलर असां सां गॾु आहिनि उन्हनि जी कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम साईं केर साहिब किथां था ॻाल्हायो? शाहपुर मां तव्हांखे प्रोग्राम में भलीकार था चऊं छा तव्हांजो सवाल आहे या कुझु शेयर करणु चाहींदव? तव्हांजी वॾी महिरबानी साईं दर साहिब हाणे जेका हीअ बजट आई आहे उन में महांगाई त पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे यानी डीज़ल पेट्रोल इक्विपमेंट्स हर लेबर घटिजी वई लेबर जो इशू थी वेंदो फसलनि जी प्रोडक्शन अलाए केतिरी थिए छाकाणि त हींअर जेको पाणी जी खोट जे करे फुटिन ते जेको असरु पवणो आहे या मर्ज़ जे करे पेस्टिसाइड जे महांगे हुजण जे करे जेको उन जे प्रोडक्शन ते असरु पवणो आहे उन खां पोइ फुटी जो केतिरो रेट पवंदो इहो चाहिनि था असांजा खे पहिरीं अर्ज़ु कयोसीं त असां ई वाहिद ई असांजो आबादगार तबिको आहे जेको पंहिंजे फसल जो रेट नथो करे उन ते सदाईं ॿिया हावी आहिनि ऐं जॾहिं असांजो फसल लहंदो आहे त हू पंहिंजी मर्ज़ी जा रेट कंदा आहिनि चाहे उहो कहिड़ो बि फसल हुजे छो त हमेशह असीं उहा पंहिंजी शइ खणी वेंदा आहियूं खणी वञण खां पोइ उहो अॻिलो जेको आहे मर्ज़ी वारो जेको असांखे रेट ॾिए हू पंहिंजा सिस्टम ठाहियो त हिन जो मॉइस्चर हेतिरो आहे हिन में हीअं थी वियो हिन में हीअं थी वियो ईअं करे अहिड़ो सिस्टम ठाहे असांखे मिड़ेई पैसा त ॾिसो असीं पोखीअ खां वेंदे किरायो भाड़ा भरे मंडियुनि ताईं फैक्ट्रियुनि ताईं उहा शइ पुॼाए पोइ बि हुनजे रहम करम ते आहियूं त साईं हाणे जेको आहे असांखे रेट ॾियो बिल्कुलु सही था चओ त इन जे करे इहो कानून हुअणु घुरिजे त भई जेको हाणे फुटीअ जो रेट छो नथो मुक़ररु कयो वञे तव्हां उनजो कपाह जो उन खां पोइ उनजे ककिड़े जो मिलाए करे ॾिसो त जंहिंमां हेतिरो ठहे थो उन करे आबादगार जो हिकिड़ो रेट मुक़ररु हूंदो त हुनखे घटि में घटि एतिरी त पए हिन मां मूंखे हेतिरी शइ मिलंदी हीअ आबादगार ईअं ई सम्झो त हाणे जहिड़ी जुआ पियो रहे केॾी महिल त सफ़ा बसर जो रेट 6 लख रुपया गाॾी थी वञे केॾी महिल 50,000 ठीकु आहे त इहो सिस्टम जेकॾहिं हलंदो रहंदो आबादगार वीचारो सदाईं परेशान हूंदो गवर्नमेंट जो जेको कमु आहे हर शइ जो फसल रेट न हूंदो असीं सदाईं ॿियनि जी रहम करम ते आहियूं हर तव्हांखे ॿुधायो त उहे जेकॾहिं पंहिंजा रेट लॻाए वेठा हाणे फसल असां तव्हांखे ॿुधायूं त फुटी 11,000 ताईं हुई
हाणे जीअं ई लहण शुरू थी आहे त 9,000 अञा त शुरूआती थी आहे इहा वरी ॾिसिजो त पंहिंजो 7-8,000 ते अची वेंदी हली त इन जे करे असां चऊं था त गवर्नमेंट जो कमु आहे उहे फसलनि जा रेट रखे रेट न रखंदी आबादगार परेशान हूंदो ऐं हीउ मसइलो वधंदो ॾिसो हिकिड़ी त परेशानी जेकॾहिं रेट नथो मिले उनखे परेशानी थी थिए हिकिड़ा अहिड़ा ज़मींदार आहिनि आबादगार आहिनि जिन वीचारनि जो गुज़र बसरी इहो आहे उन्हनि खे जेकॾहिं रेट नथो मिले उन्हनि जी मुआशी सूरत हाल जेकॾहिं बहितर नथी थिए त तव्हां अंदाज़ो लॻायो था मुंहिंजो ख़्यालु आहे तव्हां बहितर उनखे एलेबोरेट करे सघो था त जॾहिं मुआशी सूरत हाल ख़राबु थींदी त कहिड़ा उनजा नतीजा निकिरंदा साईं ॿाराड़ी जो हालतूं अलाह पना ते तमामु संगीन आहिनि सच पुछो लेबर वीचारा कमनि ते अचनि औरतूं फुटियूं चुंडण थियनि त बसर जी ॻंढी या साए मिर्च सां मानी खाइनि मूं न भेण खां पुछियो त अदी छो भला को भाॼी चइजे इहो बि असांखे पेट भरिजी मिले त शुकुर रब जो आहे इहो बि असां ही खाधो बि असांखे पेट भरियल कोन थो मिले इहा हालत असांजे ॿाराड़ी जी आहे जंहिं माण्हुनि वटि न को रोज़गार आहे अॼु थोरो घणो किथे थोरो फुटी अचो न त माण्हू एतिरा अचनि था जीअं इज़ुए गोश्त ते माण्हू असांखे मज़दूरी जो चूंडो करियूं एतिरी परेशान न आहे को पाणी कोन्हे पोखी कोन्हे माण्हू वीचारा परेशान शहर त शहर न गॾु ॿाराड़ी जो हालात तमामु संगीन आहे ऐं ॿाराड़ीअ में हिन पाणीअ जे मसइले जे करे जीअं आबादगार तबिको वेठो आहे न गुरबत वधी आहे एतिरी वधी आहे जो माण्हू हाणे तमामु खाना जंगी जे लाइ जेको तयारु आहिनि त हाणे आख़िर असीं छा कंदासीं छा या त ख़ुदिकशियूं कंदा या कहिड़ो छो न आहे पाणी न आहे हर शइ चढ़ी वई न बचत आहे आबादगार बि उहो सोचे थो ॾिसो असांजो जीअं तव्हां ॿुधायो त पाणीअ जो मसइलो पाणी सां इरिगेशन वारनि जी जेको आहे पाणी उन्हनि जे हथ में आहे बिल्कुलु मुंड वारो पैसा ॾे उहे पैसा मुंड वारो ॾे थो पाणी पीए थो पुछड़ वारो चाहे टंडो लाहिर में हुजे या दादूअ में हुजे उहो सुके थो सही था चओ उते छो पाणी जिते बि आहे उनजो पुछड़ कोन थो पहुचे हींअर ताज़ो पंहिंजो नारा कैनाल रोड़ी कैनाल ते हिननि कुझु इलाइक़नि में रेंजर्स मुक़ररु कई हाणे ॾिसो रेंजर्स खे वठी इरिगेशन वारो थो एसडीओ अचे बिल्कुलु सही त साईं अॼु अचो अची मुंहिंजी छा कहाणी उहो जितां पैसा वठो पहिरीं वाटर पंहिंजा सेट थो करे इन लाइ बि को हुअणु घुरिजे भई रेंजर्स जेका पंहिंजे ख़ुदि ख़्यालु अचे ऐं उते जे लोकल जे पुछड़ जे आबादगारनि सां मिली अचे त उहे निशानदी कंदा साईं चोरी किथे पई थिए सही था चओ हाणे जेको चोर आहे उहो जेकॾहिं पुलिस सां गॾिजो त जो हुनखे उहो ॿुधाईंदो त हितां चोरी आहे सही बिल्कुलु तमामु जेको आहे रुॻो माण्हुनि खे ॾेखारण लाइ त भई रेंजर्स अची वई कुझु कोन्हे को रेंजर्स बि हिकिड़ो रुॻो धोखो आहे त उहो ई इरिगेशन वारो हुनखे वठियो थो फेराए त इहो अहिड़ा तरीक़ा न हुअणु तरीक़ो कुझु मुख़्तलिफ़ हुजणो घुरिजे माण्हुनि खे फ़ाइदो थिए पुछड़ में पाणी जेको बि आहे पर उहो पुॼे त सही एग्ज़ैक्टली मरी साहिबु हाणे सुवाल इहो थो पैदा थिए त ॾिसण में इहा पई अचे त हारी बि परेशान आहे नंढो आबादगार बि परेशान आहे प्लस वॾो आबादगार बि पंहिंजे हवाले सां कंहिं न कंहिं तरीक़े सां परेशान आहे गवर्नमेंट जो चवणु आहे त भई असां जेका बजट ॾिनी आहे उहा आवाम दोस्त हारी दोस्त ऐं आबादगार दोस्त आहे तव्हां अच्छा इन हवाले सां मे बी सरकार सां को इशू हुजे मे बी सरकार जे लाइ के प्रॉब्लम्स हुजनि त को अहिड़ो रस्तो को विच वारो रस्तो कहिड़ो त तव्हीं सम्झो त हुजणु घुरिजे ॾिसो त हिकिड़ो त सूबो ऐं वफ़ाक़ जे विच में बजट वारे मामले ते को बि प्लैनिंग कोन्हे सूबनि सां को मुशावरत नथो कयो वञे त आया कहिड़ियुनि शयुनि ते जेकॾहिं बजट जो हिन बजट में वॾी ॻाल्हि त कणिक जो ज़िक्र ई न आहे तव्हां पाण अंदाज़ो लॻायो त हिकिड़ो असांजो पाकिस्तान जो मेजर क्रॉप ऐं ॿियो फूड सिक्योरिटी जो क्रॉप उन ते बजट त हिननि पेश कयो आहे रियल्टीज़ जेके हक़ीक़तूं आहिनि उहे डिफरेंट आहिनि सही 6,000 रुपया DAP जी ॿोरी पर साल हुई हिन वक़्तु 11,500 ते पर साल यूरिया जो बैग 1,800 रुपया हींअर 2,400 में बि नथो लभे जेकॾहिं तव्हांजी कणिक में तव्हां फास्फोरस जो इस्तेमालु न कंदो तव्हांखे यूरिया जी अवेलेबिलिटी न हूंदी हारी आबादगार खे त उहो पैदावार बि धकबो ऐं फूड सिक्योरिटी जा मसइला थींदा असांजी जेका घुर्ज आहे उहा बि पूरी न थींदी तव्हांखे साॻी कणिक इम्पोर्ट करणी पवंदी इंटरनेशनल मार्केट में कणिक जी हिकिड़ी वॾी अहमियत आहे हिकिड़ो वॾो वैल्यू आहे उहो इम्पोर्ट करण सां भई जेके आहिनि तव्हांखे उनजे लाइ बजट खपे हिकिड़ी ॻाल्हि त इहा ॿी ॻाल्हि त इहा असांजे लाइ जेको बजट सिंध गवर्नमेंट बि रखियो आहे उन में पाणी वारे मामले ते ख़ासि तौर ते RBD जेको आहे सो वॾा प्रोजेक्ट वॾनि प्रोजेक्टनि ते अरबे रुपया ख़र्च कंदा पर RBD जी तव्हां हालति ॾिसो सिमनाल जी तव्हां हालति ॾिसो ऐं स्यापे बि हिकिड़ो सुठो प्रोजेक्ट आहे उनखे हलाइणु घुरिजे उनखे हींअर बंदि कयो पियो वञे उहे भला वाटर कोर्स पका पिया थियनि या जेको आहे सो स्प्रिंकल सिस्टम आहिनि ऐं ॿियो
जेके ड्रिप इरिगेशन सिस्टम आहे उन ते कमु करे पियो, इन प्रोजेक्ट्स खे एक्सटेंड कयो वञे। ऐं होॾां असां वटि तव्हां ॾिसंदो त ॿिज ते को कमु न पियो थिए, फर्टिलाइज़र ते का बि सब्सिडी, हालांकि यूरिया ते इन्हनि खे जेके कंपनियूं आहिनि उन्हनि खे गैस ते सब्सिडी ॾिनी पई वञे यूरिया जे मद में, पर उहा जेका सब्सिडी आहे उहा आबादगार में उहो को फ़ाइदो नथो थिए। आबादगार खे वरी बि यूरिया 2400-2500 रुपया कणकनि वारे टाइम ते यूरिया आणल बि थी वेंदो, ब्लैक मार्केटिंग इन में गवर्नमेंट ख़ुदि मुलविस आहे। ऐं उन खां अलावा असां वटि बिल्डोज़र, गुज़िरियल साल बि बिल्डोज़र 13-12 घुराया विया, उन्हनि जी का बि ज़रूरत कोन्हे, जेका 40-50 साल पहिरीं उन्हनि जो इस्तेमालु थींदो। हींअर बि जेको आहे बिल्डोज़र जे लाइ 33-34 करोड़ रुपया रखिया विया आहिनि, 2-2.5 करोड़ जो हिकिड़ो बिल्डोज़र। तव्हां उन जे लाइ लेज़र लेवलर केतिरा घुराए सघो आहे उन में? बिल्कुलु सही। लेज़र लेवलर लैंड लेज़र लेवलिंग आहे, उहे तव्हां घुरायो। बिल्डोज़रनि जी कहिड़ी ज़रूरत आहे? भला कहिड़े नंढे आबादगार खे को फ़ाइदो थियो आहे न बिल्डोज़रनि मां? कतई फ़ाइदो कोन्हे। मां सम्झां थो जेकॾहिं नंढे आबादगार वटि जेकॾहिं लेज़र लेवलर आहे त उहो कमु बिल्डोज़र ऐं डोज़र वारो कमु हू करे सघे। ट्रैक्टरनि ते सब्सिडी ॾिनी वञे, जेके रिकंडीशन ट्रैक्टर्स आहिनि उहे ॿाहिरां इम्पोर्ट कया वञनि त आबादगारनि खे ट्रैक्टर जेको 40-45 लख में मिले पियो उहो भला थोरो घणो सस्तो मिले। ॿाहिरां रिकंडीशन गाॾियूं त अचनि थियूं, पर ट्रैक्टर छो नथो अची सघे? दुनिया में ट्रैक्टर रिकंडीशन घुराइनि था। ट्रैक्टरनि ते सब्सिडी ॾिनी वञे। ऐं बिजली असां वटि आहे कोन, ट्यूबवेल्स जेके बि आहिनि उहे बिजली 4 कलाक बंदि त कलाक अधु हले थो वरी बंदि। बिजली ते असांजा ट्यूबवेल मुकमल एग्रीकल्चर तबाह थी वियो आहे बिजली वारे मामले ते। डीज़ल जा प्राइस एतिरा त वधी विया आहिनि, हाणे असीं इहे मशीनूं हलाए नथा सघूं। ऐं जिथे जर खारो आहे या उन खां अलावा लिफ्ट मशीनुनि ते आहिनि जेके ज़मीनूं, लेकिन मथां इलाइक़नि में उन्हनि खे पंप करे लिफ्ट करे पाणी खणी थो वञे। जेको नहरी निज़ाम आहे, वाटर कोर्सर ते लिफ्ट मशीन रखियल, उहे बि डीज़ल ते हलनि था। बिल्कुलु सही। सोलर जेको आहे उनजो इस्तेमालु हाणे हिकिड़ो त सोलर प्लेटूं इहे महांगियूं थी वियूं आहिनि। जेकॾहिं पहिरीं सिस्टम 12 लख में लॻंदो त हाणे उहो 20 लख में बि नथो लॻे। स्कीमूं त सोलर ट्यूबवेलनि जूं अचनि थियूं, पर आम आबादगार खे नथो मिले। तव्हां वॾनि फार्म्स ते वेंदो, बासर जेके शख़्सियतूं आहिनि सियासी, उन्हनि जे फार्म्स ते तव्हांखे इहे साॻिया सोलर जूं करोड़ जी स्कीमूं तव्हांखे उते नज़र ईंदियूं, पर हिकिड़े नंढे आबादगार खे सोलर जी हिकिड़ी प्लेट बि नथी मिले। नंढे आबादगार खे को बि फ़ाइदो नथो थिए। तव्हां असांखे भाण ते सब्सिडी ॾियो, तव्हां असांखे पेस्टिसाइड ते सब्सिडी ॾियो, तव्हां वणनि जे ॿिजनि ते ऐं उन खां अलावा पिंक ते कमु करियो। सही। पिंक बॉलवर्म तमामु हिकिड़ो वॾो इशू आहे। जेकॾहिं असांजो पैदावार 50 मण लहे थो, जेकॾहिं असांखे 5000 रुपया रेट मिले थो, असांजे लाइ क़बूल आहे। जेकॾहिं असांजी फुटी जो पैदावार 50 मण फी एकड़ लहे, असांखे 5000 बि क़बूल आहे, त पोइ असांखे भला वारे में आहे। जेकॾहिं हींअर असांखे 10,000 या 9,000 फुटी जो रेट मिले थो, असीं फुटी जो एवरेज 10 मण बि न खणी सघूं पिंक जे करे या ॿिजनि वारे मामलनि जे करे। ऐं इन खां अलावा कास्ट ऑफ प्रोडक्शन तमामु घणा वधाया आहिनि, ॿीणा थी विया आहिनि। ट्रैक्टरनि जा चार्जिस, डीज़ल जा चार्जिस, हर फार उन्हनि ते टैक्स, ऐं उन खां अलावा बिजली जा बि जेके रेट आहिनि उहे वधिया आहिनि। ऐं पेस्टिसाइड जेके आहिनि उहे बि तमामु, पहिरीं जेको 1 लीटर मिलंदो जेकॾहिं असीं स्प्रे कंदा हुआसीं उहो 1000-1500 में, हींअर 4-4000 रुपया 1 लीटर मिले थो। आबादगार आख़िर केॾां वञे? मरी साहब कॉलर असां सां गॾु, हुनजी कॉल वठी था वठो। तव्हांजी गुफ़्तगू खे मां कटियां थो विच में। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। वॾा ख़ैर आहे? अल्हम्दुलिल्लाह। केर साहब किथां था ॻाल्हायो साईं? सर मां अब्दुल हफ़ीज़ पियो ॻाल्हायां, डोकरी ऐं मेयर जे विच ते आहियूं असां बि। अच्छा, तव्हांखे प्रोग्राम में भलीकार था चऊं, सवाल छा करणु चाहींदव? अरे पाणी कोन्हे दादू किनारा में, वरी जेको अचे थो त शाख खे बि धिको लॻायो, हेॾो सारो असां वटि पाणी अचे कोन थो। ठीकु आहे। अच्छा, हिते तव्हांखे त ख़बर हूंदी त इन छाकाणि त पाणी जी खोट तव्हां वारे पासे त तमामु घणी थी आहे, ऐं हिते इहो धरणो बि लॻो आहे, हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो धरणो, जिते मेजॉरिटी ऑफ जेके आबादगार हारी ऐं ज़मींदार उते गॾु थिया ऐं वॾो हिकिड़ो एहतजाज कयो अथऊं। ख़ुशी जी ॻाल्हि रुॻो इहा आहे त उन्हनि जे मुतालबनि खे मञियो वियो आहे। इनशा ताला जेकॾहिं मुतालबा मञिया विया आहिनि त सरकार जंहिं मुतालबा मञिया आहिनि उन ते उहो अमल पैराब ज़रूरु थींदी, ऐं जेके मुतालबा उन्हनि कया आहिनि उन्हनि ते पूरा लहण जी कोशिशि कंदा। उन खां अलावा हा जी जी असांजी आहे टाटड़ी शाख आहे, हिन में दादू किनारे में निकिरंदी आहे। जी जी। उन खां नाज़िया बि तमामु घणी आहे। पाणी जेको ईंदो आहे त वरी वॾा वॾा आबादगार जेके आहिनि, ज़मीनदार वॾा आहिनि, उहे गंढो जा पंहिंजे पासे ते पाणी खईंदा। असांखे मिलंदो आहे अगस्त में। सही। तक़रीबन 2010 में हेॾो सारो पाणी ॿियो ॾींहुं, पर असां वटि वाराबंदी। सही। इहो तव्हांजी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थियो। दर साहिबु, हाणे मुंहिंजो ख़्यालु आहे त इहे मामला त असीं हिन ते ॻाल्हायूं पिया, पर तव्हां साईं खे कीअं मुतमइन कंदो? इहो पहिरीं ॿुधायुमि त असां वटि जेको विरासत आहे पाणीअ ते, जेको मुंड वारो आहे उहो पहिरीं पीए उहो मिली भगत एरीगेशन वारनि जी आहे। जेकॾहिं गवर्नमेंट इन्हनि ते डंडो खणे या तव्हांखे पहिरीं ॿुधायुमि, ठीकु आहे
जॾहिं अमन अमान लाइ तव्हां ॿियो फोर्सूं घुरायो त इन ते बि जेको आहे त उन्हनि खे छॾियो, फ्री हैंड छॾियो त उहो पंहिंजो कमु कनि, उन्हनि त मसइलो हल थी वेंदो हलियो। बाक़ी जेकॾहिं इन्हनि एरीगेशन जे आसिरे ते छॾींदासीं, हुननि खे पंहिंजा पैसा खपनि, हुननि जो को कोन्हे थो मुंड हुजे या पूछड़, हुननि खे पैसा खपनि, उन जे करे जंहिं वटि पैसो आहे मुंड ते आहे उहो हर पंहिंजी आबादी पोखे थो, पैसा ॾिए थो। सॼी नाअहली एरीगेशन जी आहे, जंहिं जेको आहे हिन खे ख़ासि करे असांजी सिंध में जेको ज़रात खे पाणीअ जे सल तबाह कयो, एरीगेशन कयो आहे, उन खे जेसिताईं दुरुस्त न कयो वेंदो त इहे न पुछड़नि में पाणी पुॼंदो, चाहे मुंड मथां ॿोॾ अची वञे, दरिया में ॿोॾ हुजे पर इहे पुछड़नि में पाणी कोन हूंदो। इहो सिर्फ़ु जेकॾहिं हीअं त खोट आहे, तंहिं हूंदे इहा हालत आहे, पर तव्हां ॾिसिजो जेकॾहिं दरिया में ॿोॾ हूंदी त बि हिननि पुछड़नि में यही ॻाल्हि अब्दुल लतीफ़ साहब, यही ॻाल्हि खे मुंहिंजो ख़्यालु अब्दुल लतीफ़ साहब आहे, चयूं त जॾहिं ॿोॾ थी अचे तॾहिं बि असां तॾहिं कोन हो। त हाणे इन जे लाइ ॿियो त कुझु को तरीक़ो कोन्हे, छो त पंहिंजो हू त एरीगेशन वारा त चोर आहिनि, उन खे उन जॻह ते मथां चोर जे मथां को हूंदो त उहो कमु थींदो, न त कोन थींदो। असां अॼु बि इहो अॻे बि मुतालबो कंदा आहियूं, सही रेंजर्स खे छॾियो, पर रेंजर्स खे उन हिसाब सां छॾियो त हू पुछड़ जे आबादगार सां गॾु विज़िट करे, त हुनखे चोरी जी ख़बर पवंदी। पर एरीगेशन वारो जेको वठी थो अचे उहो त पैसा वठी वेठा, उहो हुन वाटरनि ते बीहंदो ई कोन, जे बीहंदो त पहिरीं ठाराए छॾींदो। इहा ई हालत आहे, तंहिंजे करे जेकॾहिं एरीगेशन सां को इहो मसइलो न थींदो या एरीगेशन मां इहे कारियूं रिढूं न निकिरंदियूं त पुछड़ जा मसाला हल कोन थींदा। इन लाइ गवर्नमेंट खे सोचणो आहे, आबादगार असीं सभु वीचारा घोड़ा घोड़ा करियूं था, मसइलो उते जो उते आहे। हाणे सुवाल इहो थो पैदा थिए त इरिगेशन डिपार्टमेंट में बेलदार खां वठी करे चीफ इंजीनियर ताईं इहो सॼो सिस्टम आहे। हाणे इन्हनि में जेके कारियूं रिढियूं आहिनि उनखे कढण जा तरीक़ेकार कहिड़ा हुजनि, तव्हां वटि उन कहिड़ा तरीक़ा आहिनि जिन जे तरीक़नि सां उन्हनि ते चेक एंड बैलेंस रखी सघिजे थो, छाकाणि त मूंखे हिकु नंढड़ी ब्रेक वठणी आहे, ब्रेक खां पोइ हिन ते गुफ़्तगू कंदासीं। व्यूअर्स, प्रोग्राम नंढड़ी साई। प्रोग्राम में भलीकार असां अॼु प्रोग्राम में पंहिंजे इन जेके मौज़ू आहिनि उन्हनि ते गुफ़्तगू कयूं पिया, ऐं अहम मौज़ू आहिनि। हिकिड़ो त बजट आहे ऐं ॿियो आहे पाणी जी खोट। सो असांजा महिमान मौजूदु महिमान मौजूदु आहिनि, दर साहब ऐं असलम मरी साहब। मरी साहब, तव्हां साईं वारी ॻाल्हि वांगुरु त इहो जेको प्रॉब्लम आहे या जेके असांखे कॉलर्स कॉल करे फ़ोन करे असांखे पुछनि पिया, त इन्हनि खे मसइले खे को त तरीक़ो हूंदो जंहिं तरीक़े सां हुन मसइले खे हल कजे। यूनियन साज़ी ख़तमु कई वञे। एरीगेशन में जेको यूनियन साज़ी आहे न, उन एरीगेशन में वॾी तबाही आंदी आहे। जॾहिं खां यूनियन जेके ठहिया आहिनि, नंढो अमलो त कमु करण जे लाइ तयारी ई कोन्हे। सही। हेठियों जेको बि अमलो आहे उहो चवनि था त असांखे छॾियो, वाटर कोर्स असांजा, ऐं शाख जेके आहिनि उहे असीं हलाईंदा आहियूं। रेगुलेटर खे हिकिड़ो खलासी हलाए पियो, दरवाज़ा पंहिंजी मर्ज़ी सां हेठि मथे 1000-1500 रुपए में कनि था, ऐं उन खां अलावा वॾे ऑफिसर जो को चयो नथो मञे। ठीकु आहे। ऐं मथे लेवल ते जेके कमकार आहिनि, प्रोजेक्ट्स आहिनि, उन्हनि में जेका करप्शन वग़ैरह थींदी आहे उहा मथे लेवल ते थींदी आहे। बाक़ी वाटर कोर्सनि जी जेका फोड़ी आहे, टेम्परिंग आहे, ॿिया मसइला आहिनि, चोरी आहे, उन्हनि में हेठियों अमलो मुलविस आहे सिधो सो। उहो पंहिंजे ऑफिसरनि जो चयो मञनि ई नथा। जेकॾहिं थोरो बि ऑफिसर उन ते डंडो खणे थो, लठ खणे थो, त उन जे ख़िलाफ़ वावेला पई थिए। सही करप्शन कई आहे। ताज़ो मिसाल आहे टंडजाम यूनिवर्सिटी में कल्ह जेको मसइलो थियो। सही, बिल्कुलु ठीकु। उन में तव्हां ॾिसो हेठियों अमलो साईं DG रिसर्च ते इल्ज़ाम हया, वरी हिननि जवाबी कार्रवाई में हुननि ते इल्ज़ाम हया त ही गोस्ट आहिनि, सही, ही ड्यूटी नथा कनि, ऐं हिननि खे जेकॾहिं असीं कमकार जो जेकॾहिं थोरो डंडो खणूं था त पोइ हीउ जेको आहे सो DG जे मथां इल्ज़ामबाज़ी था कनि। त यूनियन साज़ी जेका आहे सा उन एरीगेशन खे तबाह कयो आहे। त इन ते जेकॾहिं गवर्नमेंट एक्शन खणे इन जे ख़िलाफ़, त आउं सम्झां थो इन्हनि खां छिके कमु वठिजे। जेको दारोगे जो कमु आहे त दारोगे खां कमु वठिजे, बेलदार जो जेको कमु आहे त उन खां बेलदारी वारो कमु वठिजे। जेको चौकीदार आहे गेट ते जेको मुक़ररु थियल आहे उनखे चौकीदारी वारो कमु, उनखे बजाए तव्हां वाटर कोर्सनि ते छॾींदो, प्राइवेट तव्हां माण्हू वाटर कोर्सनि साईं जिन वारी ॻाल्हि वांगुरु रेंजर्स खे कहिड़ी ख़बर, रेंजर्स खे तव्हां जिथे जंहिं फोड़ी कोन ॾिनी आहे उन वाटर कोर्स ते तव्हां वञी बीहारियोसि, बाबा हीउ ॾिसो टेम्पर थियल आहे। त इहे जेके मसइला आहिनि जेसीं ताईं यूनियन साज़ी ख़तमु नथी थी वञे, ऐं उन खां अलावा नंढो जेको अमलो आहे उन ते जेकॾहिं तव्हां डंडो नथा खणो, गवर्नमेंट डंडो नथी खणे, त इहे मसइला क्रिएट थींदा ऐं अञा बि क्रिएट थींदा। बिल्कुलु सही। हाणे साईं तव्हां इन थोरो ॿुधायां, ॾिसो पुछड़ीअ जो जेकॾहिं एग्ज़ैक्टली मुंहिंजो सुवाल बि इहो हुयो। ऐं तव्हांखे सुवाल ताकि तव्हां हुनखे एलेबोरेट करे सघो, छाकाणि त पुछड़ीअ में ख़ासि तौर ते नंढा ज़मीदार आहिनि।
नंढो आबादगार आहे, त जेकॾहिं इन्हनि मामलनि जे करे उन ते इहे असरात पवंदा त पोइ कीअं पंहिंजो सर्वाइव करे सघंदो? मुंड जो आबादगार जेकॾहिं वाटर टोड़े थो त उन जी FIR या उन जो जेको सिस्टम एरिगेशन जे हथ में आहे उन ते SD जी मर्ज़ी आहे त FIR कराए या न कराए। इहो जेके कॾहिं इहो पुछड़े आबादगार वटि हुजे त पुछड़े आबादगार निशाइंदगी करे पंहिंजी FIR हुन ते खुचो त धणी उहो पुछड़ वारो चोरी त उनजी बि थिए न, त उन खे इहो हक़ु हुअणु घुरिजे त उहो पंहिंजो उन वाटर कोर्स जो फोटो कढी उहो सिधो हुन ते FIR करे। ॾिसो जेकॾहिं हर शाख ते पुछड़ जा आबादगार जेकॾहिं मुंड वारनि ते FIR कंदा त सिस्टम सेट थी वेंदो। सही। बाक़ी जे न त इरिगेशन वारो त कंदो ई कोन, हुनखे पैसा मिलनि था सही। ऐं उहो उन ते ईंदो ई कोन को। जेकॾहिं FIR कंदो त पंहिंजी पुछड़ ते कंदो, या त उहो जेसीं पुछड़ वारनि खे मुंड वारनि न मिलाईंदो शाख में त सिस्टम कोन हलंदो। छो हक़दार त उहो ई आहे न। सही आहे, बिल्कुलु। माल ॾुखी उन खे लॻंदी जंहिंजी शइ चोरी थींदी। सही। त उन खे धणी कयो ई कोन थो वञे ऐं धणी विच ई ॿिया आहिनि उहे जेको आहे पोइ हुननि जी पंहिंजी मर्ज़ी आहे त पाणी किथां हलंदो? न, उहो त सवाल ई कोन थो पैदा थिए। कोन हाणे हलंदो। सवाल इहो थो पैदा थिए त इन सॼी सूरत हाल में दर साहिब हिकिड़ो त तव्हां पाण आबादगार इक़्तिदाद जा सरबराह आहियो, साईं आबादगार बोर्ड सां ताल्लुक़ आहे, त हिकिड़ो त तव्हांजो पंहिंजी ज़िमेदारी हुजणु खपे। ॿियो त तव्हां इन्हनि ख़ासि तौर ते नंढनि आबादगारनि खे कहिड़ो मशवरो ॾींदव त हू पंहिंजी जेका सर्वाइवल आहे उनखे जारी कीअं रखी सघनि? साईं असीं त चवंदासीं, ऐं ख़ुदि पाण बि पुछड़ जो आबादगार आहे। सच खेसाना 2 आहे, उनजे आख़िरी वाटरनि ते मुंहिंजी बनी आहे। सच पुछो, ठीकु आहे, जेका पाणी मूंखे ख़बर आहे पुछड़ में छा मसइला था थियनि। असांजी जेके मुंड जूं शाखुनि ते रुॻो केला आहिनि, पुछड़ में का शइ जंतर बि कोन्हे। हाणे जेको 15 ते पाणी अचे उहो बि सिर्फ़ु रुॻो वाटर कोर्सनि में पहुचे त छा थींदो? सही। तंहिंजे करे असां मायूसी गुनाह आहे। न, बिल्कुलु सही था चओ। ख़ुदा जे खां रहमत जा आहियूं, तलबगार आहियूं, अलाह साईं हर कंहिंखे रोज़ी ॾींदो, पर असां आबादगार जेको आहे भला थोरो बि पोखियूं उन ते वधीक ख़र्च करे उनखे रहण रहणा, उनखे असां जेकॾहिं थोरे खे बि पंहिंजो ॿिज सही लॻायूं, टाइम ते उनखे भाण ॾे थोरो, त उन मां असीं एवरेज खणूं। बाक़ी ॿनियुनि खे जेको आहे सो छॾियूं, वरी ॿिए फसल ते हाणे वेंदासीं त गुज़र थींदो। ॿियो जेके साईं असलम साहिब चयो त ॿिज कोन्हनि, असां ॿिज पंहिंजा पाण विञाए छॾिया आहिनि। सही। न त हाणे असीं अची वियासीं कंपनियुनि जे हथ में, हुननि जी मर्ज़ी। अॼु बि जेकॾहिं असांखे किथां को सुठो ॿिज हथ अचे थो वञे ॿाहिरि, असां पंहिंजा ॿिज पाण रखूं। असल में इहो असां ज़मीनदारनि हुननि जी मर्ज़ी आहे जेको असांखे ॿिज, ऐं उन खां केरु पुछण वारो कोन्हे त हीउ तो कहिड़ो रेट लॻायो आहे, कहिड़ो ॿिज ॾिनो आहे। असलम साहिब तव्हांजो मशवरो तमामु घणो ज़रूरी आहे, ऐं सरकार खे इन मामले में छा करणु खपे? ॾिसो, सरकार खे ज़राइत असीं चवंदा आहियूं रेड़ी जी हॾी आहे, पर अॼुकल्ह कोन्हे। ज़राइत खे असीं आबादगार एज़ अ बिज़नेस करे हलायूं, सुठे नमूने सां हलायूं। सरकार उन में असांखे जेको आहे सो इन ज़राइत ते ध्यानु ॾे। जेके बि ज़राइत सां मुंसलिक इदारा आहिनि उन्हनि ते उन्हनि जे लाइ बजट वधीक रखिजे ऐं उन बजट जो सही इस्तेमालु हुजे। रिसर्च असां वटि आहे कोन। रिसर्च इदारा जेके बि आहिनि उहे सिर्फ़ु जेके आहिनि, साईं जिन ॻाल्हि कई आहे त पघारूं बि उन्हनि खे पूरियूं नथियूं मिलनि, त उन्हनि जे लाइ रिसर्च जे लाइ जेके बि बजट वग़ैरह अचे थो त उहो रिसर्च ते इस्तेमालु थिए। ॿिजनि जी मल्टीप्लिकेशन आहे उन्हनि जे लाइ इस्तेमालु थिए, ऐं नवां जेके नयूं जेके वैराइटियूं आहिनि, नयूं जिन्सूं आहिनि, चाहे कणिक जूं हुजनि चाहे कमंद जूं हुजनि। असीं पंजाब जा जेके आहिनि मुहताज आहियूं हींअर, कणिक जूं जिन्सूं बि उतां पियूं अचनि, कमंद जूं जिन्सूं बि उतां पियूं हुजनि। पोइ उन्हनि में क्लाइमेट आबहवा जो फ़र्क़ु आहे, पोइ उन्हनि ते मर्ज़ था लॻनि, पोइ वरी असीं सफ़र पिया करियूं, साॻे सिंध वारा रड़ियूं पिया करियूं। त उन्हनि ॿिजनि ते कमु कयो वञे, रिसर्च ते ध्यानु ॾिनो वञे। ऐं सम्झा थो त इहे मसइला असांजे लाइ कुझु कोन्हनि, इहे मसइला हल थी सघनि था जेकॾहिं सरकार सची थिए असां। इंशाअल्लाह तव्हांजी वॾी महिरबानी, अलाह कंदो त इहे मसइला, ज़ाहिर आहे त मसइला त पंहिंजी जाइ ते हिन वक़्तु मौजूदु आहिनि, ऐं गवर्नमेंट जी बजट खां पोइ त इहे मसइला आहिस्ते आहिस्ते वधनि पिया, ऐं अॻियां हले छा सूरत हाल थियणी आहे। तव्हां ॿिन्ही मौज़ूज़ महिमाननि जी, इब्राहिम दर साहिब, असलम मरी साहिब, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, इन ते अॼोके ज़रई दुनिया जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुचे थो। ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त, अल्लाह भाई।